मेरो नालो तीरथ दास खोखर है। ठीक है। मां आहियां नमकोट सिटी का थर पार्कर साइड से। अच्छा, यो तस्वीरूं मुंहिंजूं तक़रीबन इहो कमु जेको आहे न तक़रीबन साल खनि पुराणो ठहियलु आहे। इहो कमु इहो तक़रीबन साल थी वियो हिननि खे। मुंहिंजी न्यू पेंटिंग जेका आहे न इहो मुंहिंजी हींअर न्यू वाली ठहियलु तक़रीबन 10 ॾींहं मस्तु थिया आहिनि हिननि खे। ऐं इहो तक़रीबन मुंहिंजो 2-3 महीननि जो कमु आहे। अच्छा, हिननि खे मूंखे इहो वॾी पेंटिंग ठाहिण में तक़रीबन हफ़्तो लॻी वेंदो आहे। यानी कि मां हफ़्तो हिन खे टाइम ॾींदो आहियां। चवण जो मतिलबु हफ़्तो लॻो आहे। चवण जो मतिलबु 18 खां 20 घंटा मूंखे लॻा आहिनि हिन में, पर मां 2-4 घंटा हिकु ॾींहं में ॾींदो हुउसि। हफ़्ते में मां कंप्लीट कई आहे। ठीकु आहे। ऐं हिन खे बि मुंहिंजो एतिरो ई टाइम लॻो आहे। हिन खे बि इहो मुंहिंजी माना मां बि यूनिवर्सिटी में हुउसि तॾहिं मां कयो हुउसि। मां आर्ट एंड कल्चर यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउसि तॾहिं मां इहो कमु कयो। हिन खे तक़रीबन 8 महीना खनि थी विया आहिनि मुंहिंजा। हिन खे केतिरा ॾींहं लॻा? हिन खे बि एतिरो ई टाइम लॻो जेतिरो हुनखे लॻो। 18 खां 20 घंटा मूंखे लॻा आहिनि हिन खे। बाक़ी हिन खे मुंहिंजा तक़रीबन 8 खां 10 घंटा हिन खे लॻा आहिनि ख़ाली हिन पेपर खे। सही आहे। इहो बि मुंहिंजी तक़रीबन 8 महीना पुराणी आहे पेंटिंग आहे। बाक़ी इहो त मां तक़रीबन 2-3 ॾींहंनि में मां ठाहिया आहिनि। हिननि खे वरी वधीक टाइम ॾिनो आहे। टाइम ओतिरो ई लॻो आहे मुंहिंजो, पर हिननि खे हिकिड़े ॾींहं में वधीक टाइम ॾिनो आहे मां। हिननि खे 2 खां 3 ॾींहंनि में मां कंप्लीट कयो आहे। ऐं हिन खे बि तक़रीबन मुंहिंजो 5 ॾींहं लॻी विया आहिनि हिन खे, 4 खां 5 ॾींहं। बाक़ी हीउ मुंहिंजो कमु आहे जेका हीउ मां हींअर कयो आहे 2019 में जून जुलाई में कमु कयो आहे छुटियुनि में। 2 महीना पूरा मूंखे हिन खे लॻा आहिनि। 2 महीना मुंहिंजे असल मूं पंहिंजो पहिरीं एतिरो ठाहियो हिन दॿो ख़ाली। मुंहिंजो चवण जो मतिलबु सिर्फ़ु मां एतिरो ई ठाहियां, पोइ जॾहिं ठही वियो पोइ हिन खे थोरो एडिट करी पोइ मां सॼो कंप्लीट करे एतिरो ठाहियो। मुंहिंजो अॻु में जेको न मां इहो न त सम्झो त मां सॼो ई ठाहियां एतिरो सॼो। इहो मुंहिंजे दिमाग़ में अॻु में प्रोसेस न हो। पोइ मां जीअं ठाहींदो आयुसि अॻिते पोइ हिन खे कंप्लीट कंदो आयुसि। न हीउ सिर्फ़ु मां पंहिंजे अकेले ज़हन सां सॼो कमु कयो आहे। मुंहिंजी फ़ख़्रु वारी हिकु इहो आहे ऐं हिकु इहो आहे मां वाटर कलर पेंसिल में हिकिड़ी माना वाइट पेंसिल ठाही आहे। इहो नुसरत फ़तेह अली ख़ान साहिबु आहे जेका पंजाब जो आहे, फैसलाबाद जो ॻाइणो आहे। इहो मां 2 ॾींहंनि में ठाही आहे। हा। ऐं इहो बि मूंखे तक़रीबन हफ़्तो लॻी वियो आहे, पर 18 खां 20 घंटा हिन खे बि लॻा आहिनि तस्वीर खे। बाक़ी हिन खे वधि में वधि टाइम लॻो मुंहिंजो। ऐं हिन ते मुंहिंजो ख़र्चु थियो आहे 15,000 मुंहिंजो ख़र्चु थियो आहे हिन ते। 15,000? हा। हिन जी जेका लाइटिंग सॼी ऑल ओवर ॿरंदी बि आहे। हींअर हिन जा ख़ैर ॾींहुं आहे उनजे करे सही न पियो ॾिसणु अचे। तक़रीबन 6 खां 7 हज़ार जी ख़ाली लाइटिंग लॻाई आहे मां हिन ते सॼी। ही तव्हां जून जुलाई में ठाहियो ॿुधायो था 2 महीना लॻी विया। जी 2 महीना। हिन में तव्हां कहिड़ो मटेरियल इस्तेमालु कयो ऐं किथां वरितो? हिन में तक़रीबन मां जेको आहे गतो आहे, हिन में हीउ जेको आहे न सॼो गतो यूज़ थियल आहे। इहो गतो मां ईअं कार्टून ॾींदा आहिनि जेका सिगरेटनि जा वग़ैरह, इहो बि जेका रदी माल जेको कार्टून थींदा आहिनि मिसाल इन्हनि में ठाहियो आहे सॼो कटिंग करे पंहिंजे हथनि सां। बाक़ी हीअ जेका तव्हां ॾिसो पिया न तीर्थ वारी जेका हूंदी आहे उन्हनि सां मां ठाहियो आहे तीर्थ लड़की आहे। एंड उन खां पोइ हिन में ही वरी वॾियूं काठियूं हिननि लाइ ख़ासि तौर ते इन्हनि मॉडलनि लाइ ईंदियूं आहिनि, उन्हनि खे मां कटिंग करी उन जे हवाले सां ठाहियो आहे। हाणे हीअ जीअं मिसाल तव्हां हीअ ॾिसो पिया सीढ़ी पई आहे, सीढ़ी गते खे विचां 2 चकर टुकर कंदा आहियूं विचां न, इहो इन वांगुरु माना ज़ाहिर थींदी आहे। हिकिड़ो पासो तव्हां लाहींदो त हिकिड़े पासे ईअं हूंदी आहे। पोइ इन खे मां पंहिंजे हवाले सां कलर करे ईअं कयो आहे। एंड इहो ई बसि गतो आहे, काठी आहे। ऐं हिन खां पोइ हीअ कालीन जेका थींदो आहे हेठि विछाईंदा आहियूं, उहो कालीन मां लॻायो हिन में पार्क शो कराई आहे मां कालीन। बाक़ी इहो मुंहिंजो सॼो वरितलु आहे हितां खां हैदराबाद खां इहो मटीरियल सॼो, गाॾियूं वग़ैरह। हीअ रोड मां पाण माना कारो ब्लैक कलर कयो आहे रोड खे इहो सॼो। बाक़ी आइडिया सॼो मां पंहिंजो ॾिनो आहे त माना हीअ रोड हुजे, हिन बिल्डिंग हुजे। 15,000 तव्हांजो ख़र्चु थियो आहे, पोइ केरु अफोर्ड कंदो आहे तव्हांखे सॼो? मां इहो थोरो पूरी भाउ कंदो आहे, मुंहिंजो अफोर्ड त भाउ कंदो आहे। बाक़ी मां पहिरीं इहो न सोचियो त मां पूरो 15,000 हिन ते ख़र्चु कंदुसि या 20,000 एतिरो ख़र्चु कंदुसि। मुंहिंजो माना बिल्कुलु बि न हो। माना ईअं थोरो करे त मां आख़िर में ॻणियो त मुंहिंजो 15,000 थी वियो आहे अहिड़े हवाले सां।